रब्बुल आलमीन कबूल फरमाए। दोस्तों, अल्लाह ताला की ज़ात बाबरकात कुरान करीम के अंदर इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। ए ईमान वारो, मदद वठो निमाज़ खां ऐं मदद वठो सब्र खां। बेशक अल्लाह की ज़ात बाबरकात सब्र कंदड़नि सां गॾु आहे। हीअ आयत सबूर जे अंदरि ॿिनि शयुनि जो हुकुम आहे, हिकु निमाज़ खां मदद वठणु ऐं ॿियो सब्र खां मदद वठणु। जेॾी महिल अल्लाह जी ज़ात बाबरकात सब्र ऐं निमाज़ जो हुकुम कयो, इन आयत के साम्हूं रखंदे तव्हां इमाम हुसैन आले मक़ाम जी ज़िंदगीअ जे तरफ़ निहारींदा त ॼमण खां वठी शहादत ताईं इमाम हुसैन आले मक़ाम निमाज़ जो बि पाबंद आहे, त सब्र कोन करे ॾेखारियो आहे। जो सुभान अल्लाह।